नाज़रीन, जाती में सरकारी घरनि जी निगरानी कंदड़ समाजी तंज़ीम पारां बरसात मुतासिरनि जे घरनि में कयल गोभियुनि ठेकेदारनि पारां किरोड़ें रुपया हड़प करण ऐं सारियुनि जो मुनासिब अघ न मिलण ऐं मिल्ज़ मालिकनि पारां आबादगारनि सां थींदड़ ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एसटीपी ज़िले सिजावल जे अॻुवाणनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एनआरएसपी जे करप्शन ऐं मिल्ज़ मालिकनि ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो चिताव ॾेई छॾियो। 9 अक्टूबर ते जाती में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणण जो ऐलान कयो आहे। सिंध हुकूमत पारां बरसात मुतासिरनि लाइ ठहंदड़ घरनि जी निगरानी कंदड़ समाजी तंज़ीम एनआरएसपी जे अमले ठेकेदार जे मार्फत किरोड़ें रुपया करप्शन कई आहे। असां धरती धणियुनि जे हक़नि ते धाड़ो हणण न ॾींदासीं। एसटीपी ज़िले सदर जुमन सिंधी ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सारियुनि जो मुनासिब अघ न ॾियण ऐं मॉइस्चर मिशन जे आड़ में आबादगारनि हारियुनि जो माशी क़त्ल कयो पियो वञे। मिल्ज़ मालिकनि जूं ज़ियादतियूं कंहिं बि सूरत में क़बूल न कंदासीं। एसटीपी हर फॉर्म ते मिस्किन मारोड़नि जे हक़नि लाइ जिदोजहद कंदी। 9 अक्टूबर ते जाती में भरपूर एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुनाफ़े खोर कारखानेदारनि ऐं एनआरएसपी जे ज़ुल्मनि खे ललकारियो वेंदो।